तुझी जेका धरती या हिन धरती सां मूंखे प्यार। अस्सलाम वालेकुम जी वाइस मास्टर तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम में मां तव्हांजी पंहिंजी होस्ट अज़रा ख़ान। कीअं आहियो? ठीकु आहियो? ऐं उमेद कयूं था त ठीकु हूंदव। ऐं हमेशह वांगुरु अॼु बि असांजी इहा दुआ आहे त जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, सदाईं गुलनि जी अमे कंदा ऐं मुस्कुराईंदा रहो ऐं हमेशह हिक ॿिए खे पंहिंजी दुआ में यादि रखंदा कयो, छो जो फ़क़ति दुआ ई हूंदी आहे जेका असांखे खोड़ सारे प्रॉब्लम्स खां मुसीबत खां ॿाहिरि कढी छॾींदी आहे। ऐं चवंदा आहिनि त जॾहिं बि असां कंहिं ॿिए जे लाइ दुआ कंदा आहियूं त पंहिंजे लाइ का बि अहिड़ी दुआ घुरण जी ज़रूरत न आहे पवंदी, ऑटोमेटिक अलाह सही पूरी करे छॾींदा। पर दारोमदार हूंदो आहे नियतुनि ते, त नियतूं साफ़ त मंज़िल आसान। सो बहरहाल प्रोग्राम खे स्टार्ट करे छॾियो आहे ऐं कल्ह वारो प्रोग्राम जेको आहे उहो त कॉलर्स जे कॉल्स मां जेको आहे असां ख़बर पई त किथे किथे ॾिठो वियो ऐं जिन जी कॉल लॻी उन्हनि जी बि महिरबानी ऐं जिन जी कॉल न लॻी सघी उन्हनि जी बि महिरबानी, छो जो उन्हनि ट्राए त कयो। सो बहरहाल अॼु बि जल्दी जल्दी सां जेको आहे नंबर असांजो स्क्रीन ते ईंदो, त जीअं ई नंबर अचे त तव्हां कॉल कजो ऐं लाइव कॉल्स ज़रिए तव्हां ॻाल्हाए सघो था। ऐं तव्हांखे जीअं हाणे ख़बर पइजी चुकी आहे त असां वटि खोड़ सारा महिमान हूंदा जेके मुख़्तलिफ़ ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर कोई पंहिंजे पंहिंजे शोबे में न माहिर हूंदो आहे। त असांजी कोशिशि आहे त सिंगर त असां वटि हूंदा ई हूंदा, पर उन सां गॾु कुझु ॿिया जेके असांजा हुनर आहिनि उन्हनि खे बि असां पंहिंजे प्रोग्राम में आणे ऐं तव्हांजे अॻियां पेश कयूं त तव्हांखे ख़बर पवे त कहिड़ा कहिड़ा माण्हू जेके आहिनि किथे किथे लिकियल आहिनि। छो जो ॾिसो, चाहे उहे सिंगर हुजनि, चाहे एक्टर हुजनि, चाहे मॉडल हुजनि, चाहे ब्यूटिशियन हुजनि, चाहे डॉक्टर हुजे, हर को असांजे फ़ाइदे जो ई हूंदो आहे। छो जो किथां न किथां तव्हांखे कुझु न कुझु भले 1% ई पर तव्हांखे सिखण जे लाइ कुझु मिली वेंदो आहे। त प्रोग्राम्स जो करण जो मक़सदु इहो ई हूंदो आहे त 2 कलाक जेको प्रोग्राम वेही करण जो मक़सदु इहो हूंदो आहे त तव्हां ताईं कुझु न कुझु को मैसेज हूंदो आहे जेको पहुचाइणो हूंदो आहे या इंटरटेन। छो जो हाणे दौरु अहिड़ो पियो हले, हर कोई परेशान हूंदो आहे, त कुझु टाइम जे लाइ अगरि असां पंहिंजूं परेशानियूं साइड ते रखी इंटरटेन थियूं था, को प्रोग्राम अहिड़ो सुठो अचे पियो स्क्रीन ते, अगरि असां उनखे ॾिसी इंजॉय कयूं था त सुकून अची वेंदो आहे। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांखे बि कुझु टाइम जे लाइ सुकून मिली वेंदो आहे, असांखे बि मिलंदो आहे, असां बि पंहिंजी परेशानियूं जेके आहिनि साइड ते करे छॾींदा आहियूं ऐं प्रोग्राम खे इंजॉय कंदा आहियूं। सो बहरहाल अॼु बि जल्दी जल्दी सां कॉल कजो ऐं जेको आहे कल्ह जो प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो इहो ज़रूरु ॿुधाइजो। छो जो जिन जी कॉल लॻी उन्हनि त ॿुधायो, पर जिन जी कॉल न लॻी सघी ऐं अॼु अगरि जेकॾहिं लॻी वञे ऐं प्रोग्राम तव्हां कल्ह वारो ॾिठो हुयो त बिल्कुलु फीडबैक ज़रूरु ॾिजो। छो जो फीडबैक जेको हूंदो आहे उहो बैकबोन हूंदो आहे प्रोग्राम जो। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे को बि प्रोग्राम हुजे तव्हां व्यूअर्स खां सवाइ कुझु बि न आहे। सो बहरहाल प्रोग्राम खे स्टार्ट करे चुका आहियूं ऐं असां वटि महिमान बि आहिनि। अॼु बि हिकु ख़ूबसूरत आवाज़ जो मालिक असां सां गॾु आहे। तव्हां नो डाउट जॾहिं स्क्रीन ते तव्हां ॾिसंदो उनखे कंहिं तारीफ़ जी ज़रूरत कोन्हे का, पर वरी बि जेको रिवायती हूंदो आहे त असां उनजो तारीफ़ कराईंदासीं। स्पेशल जेको इनवाइट कयो आहे असां उनखे पंहिंजे प्रोग्राम में ऐं वेलकम कंदासीं। असां सां गॾु आहे जिगर जलाल, उन्हनि खे असां वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां टाइम कढी असांजे प्रोग्राम में आहियो। आमीन। अच्छा, असां वटि जीअं मां ॿी ॻाल्हि कई त सिंगर त असां सां गॾु हूंदा ई हूंदा, छो जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांखे एंटरटेन करिणो आहे माण्हुनि खे ऐं तमामु सुठा सिंगर हाणे असां वटि अची विया आहिनि। ऐं नो डाउट जीअं मां चवंदी आहियां त सिंध में टैलेंट जी का बि कमी कोन्हे, त उन सां गॾु गॾु वरी मौसीक़ी बि हुजे, वरी उन सां गॾु गॾु ॿियो कंहिं शोबे सां लाॻापियल माण्हू असां सां गॾु हूंदा त वरी 4 चंड लॻी वेंदा आहिनि, उतां कुझु सिखण जे लाइ मिलंदो आहे। त असांखे जेको आहे तमामु सुठी असां सां ब्यूटिशियन गॾु आहे ऐं तमामु वॾो सैलून आहे उनजो, तमामु सुठे पैमाने ते कमु करे पई ऐं मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में ईंदी रहंदी आहे। सो उन्हनि खे असां वेलकम कंदासीं। उस्मा ख़ान असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। ऐं उस्मा तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजी टाइम कढी आहियो। तव्हां मूंखे इनवाइट कयो। थैंक यू, थैंक्स फॉर कमिंग। अच्छा, महिमान त असां वटि अची चुका आहिनि ऐं जीअं तव्हां ख़बर आहे त असां गाना त ॿुधंदासीं या तव्हांजी जेका फरमाइश हूंदी उहा बि तव्हां जिगर जलाल खां करे सघो था, जेका फरमाइश हुजे। पर ब्यूटिशियन जे हवाले सां ऐं इहो चई छॾिया पहिरियां ई त जेको आहे जेके तव्हांखे टिप्स वग़ैरह पुछणा हुजनि तव्हां पुछी सघो था, या हेयर जे हवाले सां, स्किन जे हवाले सां, छो जो हाणे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे गर्मी थी अचे त स्किन ॾाढी रफ टफ थी ईंदी आहे। ऐं छो जो जेके जॉब कंदड़ माण्हू आहिनि, चाहे उहे लेडीज़ हुजनि चाहे जेंट्स हुजनि, त उहे जेके रोज़मर्रा असां ॿाहिरि अचूं वञूं था त उन में स्किन इलाही डैमेज थींदी आहे, हेयर असांजा डैमेज थींदा आहिनि, असांजो कलर ख़राबु थी वेंदो आहे। सो उन जे हवाले सां अगरि तव्हांखे कुझु पुछिणो आहे त उस्मा खां पुछी सघो था। मोस्ट वेलकम। पुछी सघंदा? बिल्कुलु। टिप्स त मतलब फ्री में ॾींदी न न बिल्कुलु, मां आई हिन जे लाइ आया हिन जे लाइ, तव्हांजी वॾी महिरबानी। अच्छा, उस्मा खां पहिरियां थोरो हाल अहिवाल कंदासीं।
सो उस्मा खां मां पहिरियां इहो ई पुछंदसि त ई जीअं मां ॻाल्हि करे चुकसि त हाणे गर्मी पियूं अचनि ऐं बल्कि अची चुकियूं आहिनि त इन में स्किन ख़राबु थी वेंदी आहे बिल्कुलु। त छा अहिड़ो को ब्यूटिशियन में मतिलबु अहिड़ो को हल आहे जेको असां पंहिंजे स्किन खे ख़राबु थियण खां बचाए सघूं उन जे लाइ छा करणु खपे जीअं गर्मी एतिरो असरु न करे असर न करे मां तव्हांखे ॿुधायां वेदर जीअं चेंज थो थिए हीअं असांजा स्किन टाइप बि आहिनि उहा बि चेंज थी वञे सही। असांखे गर्मियुनि में इहा त असांजी स्किन ऑयली थी वेंदी आहे सियारे में असांजी स्किन ड्राई हूंदी आहे त हिन जे हिसाब सां तव्हां जेतिरो हो सघे पंहिंजी स्किन खे साफ़ु कयो ऐं क्लीन करे फेस वॉश ज़रूरु राति जो इस्तेमालु कयो ऐं थधे पाणी सां जेतिरो हो सघे तव्हांजो ऑयल निकिरे थो तव्हांजा पोज़ ओपन थियनि था पोइ तव्हां हुन सां थधो पाणी जो इस्तेमालु कयो तव्हां हुन सां राति जो फेस वॉश कयो आइसिंग वारो कूल वाटर आहे हुन में बर्फ़ विझी थोरो तव्हां पंहिंजे पाण खे जीअं थोरो थधो करे हुन में तव्हां मुंहुं विझंदो त तव्हांजो सफ़ा जेका पोज़ आहिनि उहे जेका ओपन हूंदा आहिनि उहो क्लोज़ थी वेंदा आहिनि अच्छा त हुन में तव्हांजो ऑयल निकिरंदो आहे स्किन में त उहा कंट्रोल थी वेंदो ऐं सन ब्लॉक इस्तेमालु करनि पाणी जो जेतिरो इस्तेमालु घणो करे सघनि था करनि अच्छा चवंदा आहिनि त सन ब्लॉक काफ़ी माण्हू इहो सोचे करे न इस्तेमालु कंदा आहिनि त उन सां कलर ते ॾाढो फ़र्क़ु पवंदो आहे मतिलबु कलर थोरो डल थी वेंदो आहे छा इहो सही आहे उहा टेम्परेरी तौर ते डल थिए थो छो हुन में जेका आहे तव्हांजी स्किन में लेयर लॻी थी वञे ठीकु आहे वरी पोइ हुन खां पोइ तव्हांजी स्किन हेठि वारी जेका आहे उहा सेफ रहंदी आहे त सन ब्लॉक इस्तेमालु कंदो त तव्हांखे फ़ाइदो ॾींदो तव्हांखे नुक़सानु न ॾींदो तव्हांजा pH लेवल तव्हांजो बैलेंस हुजे तव्हांजे 15% प्लस आहे त हुन जे हिसाब सां तव्हां पंहिंजे एज जे हिसाब सां सन ब्लॉक यूज़ कयो अच्छा जी अच्छा जीअं तव्हां चओ त थधो पाणी मुंहं खे हणण सां ओपन पोर्ट्स जेके आहिनि उन्हनि जो मसइलो हल थी वेंदो आहे त चवंदा आहिनि जॾहिं तव्हांजा पोर्ट्स मतिलबु बंदि हूंदा आहिनि त या जे खुलियल हूंदा आहिनि त प्रॉब्लम थींदो आहे मतिलबु का बि तव्हां क्रीम वग़ैरह साबुण वग़ैरह या फेस वॉश यूज़ कयो था त उहो असरु नाहे ॾेखारींदो देखो अगरि पर इन जो जवाबु जेको आहे न कॉल वठूं कॉल खां पोइ था वठूं जवाबु हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम छा हाल आहे अभी हेलो हेलो छा हाल आहे हेलो केरु पिया ॻाल्हायो मां शैला पई ॻाल्हायां कराची खां शैला जी कीअं आहियो शैला ठीकु आहियो जी शुक्र अल्लाह जो कल बि कॉल कई जी जी बिल्कुलु तव्हां कॉल कई हुई कहिड़ा हाल आहिनि ठीकु ठाक प्रोग्राम ॾिसो पिया हा जी शुक्र अल्लाह जो उज़मा सां सुवाल करिणो आहे मुंहिंजे वारनि जे बारे में मुंहिंजा वार सफ़ा सही कोन्हे रुखा रुखा आहिनि जहिड़ो बम फटी वियो हुजे न त हिन लाइ कुझु ॿुधाए मां ठीकु आहे छा इस्तेमालु कयां ठीकु आहे उहो त ज़रूरु ॿुधाईंदी ॿियो कुझु चवणो आहे जिगर जलाल खां कलाम चयोसि ॿुधाए ॿियो की राति रही पहुतो चलो ठीकु आहे ओके ओके शैला वॾी महिरबानी कॉल करण जे लाइ ऐं ईअं कॉल कंदा रहो अच्छा हिननि चयो त मुंहिंजा वार जेके आहिनि उहे मतिलबु ड्राई थी विया आहिनि उनजे लाइ छा करणु खपे बेसिकली तव्हां हाणे गर्मियूं अची वियूं आहिनि तव्हां डेली वॉश कयो था पोइ हुन खां पोइ तव्हां ज़रूरी आहे पोइ डेली शैम्पू यूज़ न कयो छो जो शैम्पू यूज़ कंदा त वार छड़ींदा आहिनि हुन में डेली यूज़ सां तव्हां हिकिड़े ॾींहुं छॾे ॿिए ॾींहं ते कयो तव्हां डेली बॉडी वॉश कयो या पाणी खे सादे पाणी सां धोयो ठीकु आहे ऐं जेका वार जेका ड्राई आहिनि उन जे लाइ तव्हांखे अॼुकल्ह मार्केट में घणा जेका आहिनि मास्क आहिनि अवेलेबल आहिनि तव्हां उहा मास्क यूज़ कयो या पोइ घर में एलोवेरा जेल पियल हूंदी आहे पौधो आहे किथे बि लॻल हूंदो ठीकु आहे हुनजी जेल कढे तव्हां हुन में वैसलिन थोरो मिक्स कयो पोइ तव्हां हू रूट्स में न लॻाइजो तव्हां वारनि जी लेंथ में लॻायो पोइ हुनखे हेठां मसाज करे अधु कलाक जे लाइ लॻाए छॾियोसि हुन खां पोइ सादे पाणी सां तव्हां वॉश कयो या पोइ शैम्पू कंडीशनर कयो था हुन सां वॉश कयो तव्हांजा उन में इलाही तव्हांजा जेका ड्राई हेयर हूंदा उहो काफ़ी सॉफ्ट थी वेंदा स्मूथ थी वेंदा ऐं डैमेजिस हेयर जे लाइ अॼुकल्ह सैलॉन में बि काफ़ी ट्रीटमेंट आहे अगरि तव्हां सैलॉन नथा वञो त तव्हां ऑयलिंग कयो था ऑयलिंग सॼी राति न रखियो तव्हां 2 कलाक रखियो ऑयलिंग हिकिड़ो असांजे पाकिस्तान में हिकिड़ो आहे की सॼी राति रखंदो या सॼी ॾींहुं रखंदा त तव्हांजा वार जेका आहिनि स्मूथ थींदा आहिनि सॉफ्ट थी वेंदा इहा कॉन्सेप्ट सफ़ा ग़लति आहे तव्हां 2 कलाक इस्तेमालु कयो ऑयलिंग जो जेका टाइम आहे पंहिंजो प्रोसीजर आहे उहा 2 कलाक में ई कंदो सॼी राति में जेका आहे हुनजो को बि हुन सां न आहे की तव्हां सॼी राति रखंदो त हुन वार सॉफ्ट थी वेंदा इहा पंहिंजे कॉन्सेप्ट पंहिंजे दिमाग़ मां कढी छॾियो 2 कलाक जी ऑयलिंग करणी आहे सो बहरहाल कॉल आहे कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी दा केरु किथां खां वापदा कॉलोनी गुड्डू जिला कश्मीर खां मोहम्मद हनीफ शाह जी हनीफ भाउ कीअं आहियो ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह बेशुक्र तव्हां ॿुधायो अल्लाह जो शुक्र बिल्कुलु तव्हांजे साम्हूं कीअं आहियो ठीकु आहियो प्रोग्राम ॾिसो पिया बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह शुक्र प्रोग्राम तव्हांजो ॾिसूं था बहितरीन असां चलो हाज़िरी लॻायो अथव अॼु बि असां जी जी वॾी महिरबानी कुझु चवणो आहे कुझु पुछणो गेस्ट तव्हां सां मौजूद आहिनि गेस्ट तव्हां सां मौजूद आहिनि उनखे बि असांजे तरफ़ां सलाम वालेकुम सलाम का फरमाइश आहे तव्हांजी फरमाइश बस जेको पसंदी जो गानो अथसि उहो ॿुधाए अच्छा चलो ठीकु आहे
जेको गानो मतिलबु घणो हलियो हुजे ऐं जेको दिलि सां कंहिंखे वणंदो आहे न अहिड़े हिसाब सां। चलो चलो ठीकु आहे, ओके, थैंक यू। हनीफ़ मां वॾी महिरबानी कॉल करण जे लाइ, ईअं कॉल कंदा रहो। सो असां सां जिगर जलाल बि गॾु आहे, त उन्हनि खां ख़ूबसूरत गीत बि ॿुधंदासीं, छो जो फरमाइशूं बि इलाही थी चुकियूं आहिनि। छा ॿुधाईंदो असांखे? उथण सां कलंदर लाल जी धमाल ॿुधायो। माशाल्लाह, ठीकु आहे। कलंदर लाल जो मेलो आहे। अच्छा, त मेले में पहुची जो न सघियासीं त हे बि मालिकनि जी सना जो कंदासीं त ॼण शरीक हा शरीक थियासीं, बिल्कुलु। बिस्मिल्लाह। कलंदर वसई कलंगी तुझे लाल वसे लाली कलंदर वसई कलंगी तुझे लाल वसे लाली असी ऐबदार गुनहगार तुझे दर्जा धमाली अने छड़ी की न खाली जो तू पंहिंजे दरता ओ लाडण साईं तोखे ख़बर सॼिया मुंहिंजे हाल जी मुर्शिद साईं तोखे ख़बर सॼिया मुंहिंजे हाल जी ओ रंग आया हर साल जी ओ पंधाणी
माशाल्लाह। ऐं उहे ॻाल्हि जीअं जिगर भाउ कई त कलंदर लाल शेवाज जो मेलो आहे त वञी न सघिया आहियूं त वाक़ई सभु शामिलु थी वियासीं। इहा ॿी जेको आहे वॾी ॻाल्हि हूंदी आहे ऐं ख़ुशनसीबी हूंदी आहे। मेले में बि जंहिंखे नसीबु हूंदो आहे उहे ई शरीक थींदा आहिनि। सो बहरहाल जिगर जलाल सां गॾु आहे ऐं धमाल सां ॿुधीसीं, यकीननि तव्हांखे वणी हूंदी। धमाल उहा शइ हूंदी आहे जंहिंमें माण्हू मतिलबु गुम थी वेंदा आहिनि। सो बहरहाल कॉल बि आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु किथां खां? अभी मां हाजीपुर इस्बान सऊदी अरब खां थो ॻाल्हायां। सऊदी अरब खां ॻाल्हायो पिया। वेलकम कयूं था प्रोग्राम में। जी भाउ कीअं आहियो? ठीकु आहियो? प्रोग्राम ॾिसो पिया? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। प्रोग्राम तव्हांजे ॾिसण में ॾाढो मज़ेदार प्रोग्राम आहे। कल्ह खां वठी ॾिसूं पिया। महिरबानी भाउ, छा चवणु चाहींदो? का फरमाइश? असां सॼे तव्हांजे स्टाफ खे, सॼी टीम खे सलाम पेश कंदासीं। वालेकुम सलाम। इहो असांजो जलाल जो कलाम को ॿुधायो परदेसी जो। बिल्कुलु बिल्कुलु जी जी हाज़िर बाबा। बिल्कुलु ठीकु आहे भाउ, वॾी महिरबानी। ऐं सऊदी अरब खां भाउ कॉल कई ऐं कॉल कंदा रहो। अच्छा, ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक ते हलंदासीं। ऐं अच्छा हाली नथा हलूं भला, ठीकु आहे, ओके। सो बहरहाल ईअं थींदो रहंदो आहे, लाइफ जो इहो ई त मज़ो हूंदो आहे। ठीकु आहे, जेसिताईं असां ब्रेक ते हलूं तेसिताईं ऐं उस्मा खां हिकिड़ो सवाल कंदसि। अच्छा, हम जो बात कर रहे थे कि ओपन पोर्ट्स की, ये ओपन हो जाते कभी मतलब जैसे कहते हैं बंद हो जाते हैं, क्रीम या आप पे फेस वॉश या साबुन असर नहीं करता, इसके लिए क्या करना चाहिए? देखिए, कभी ओपन हो जाते हैं, जिनके ओपन होते हैं वो बहुत देर से ऐसा होता है कि बहुत कम ही क्लोज होते हैं। अच्छा। ये ऐसा होता है कि ओपन क्लोज के लिए आपको सिर्फ और सिर्फ ये आजकल जो टेक्निकली जो आजकल ट्रीटमेंट्स आई हैं, लेज़र है या फिर उसके कुछ फेशियल्स आए हैं जो हाइड्रा वगैरह के होते हैं, उससे बंद होते हैं। बट उसमें भी चांसेस होते हैं कि हम उसमें 70% उसको क्लोज कर सकते हैं। अच्छा। कोशिश करें कि ये ना ओपन हो, क्योंकि जब ये ओपन होते हैं तो आपको बहुत सारी इसमें प्रॉब्लम्स आती हैं। आपको जो है वो ऑयल आपकी स्किन से निकलना शुरू होता है, तो वो एक्नी की सूरत इख्तियार करता है। तो जिनकी ओपन है उनको जितना हो सकता है वो कोशिश यही करें कि वो क्लोज अच्छा, हाइड्रा फेशियल के बारे में सुना है कि जिससे देखो वो हाइड्रा फेशियल के बारे में बात करता है, क्योंकि अगर आपके मुंह पे दाग धब्बे हैं तो भी हाइड्रा फेशियल ले लें, एक्नी है हाइड्रा फेशियल ले लें, तो क्या वाकई ये वर्क करता है? नो वे, ऐसा नहीं है। हाइड्रा फेशियल देखिए आजकल एक न्यू टेक्नोलॉजी है जो हाइड्रा फेशियल बेसिकली हम लोग मशीन के जरिए से जो है ब्लैक हेड्स रिमूव कर रहे होते हैं, वाइट हेड्स रिमूव कर रहे होते हैं। अच्छा। उसमें ये होता है कि अगर हाथ से हम लोग जब मसाज करते हैं वो थोड़ा सा आपकी जो क्रीम्स होती हैं वो कुछ कम देर से असर करती है, ठीक है। मशीन से आप जब कर रहे होते हैं हाँ, तो वो बहुत जल्दी आपकी स्किन के अंदर सीरम्स है वो पेनिट्रेट हो जाता है। अच्छा। लाइक एक फास्ट टेक्नोलॉजी है जो हम लोग पहले हाथ से करते हैं, बट मैं अगर हमारे यहाँ समझा जाए तो बेसिकली अच्छा, इसको कंटिन्यू करेंगे। ब्रेक का टाइम आ गया, ये बहुत लंबा इसका है। हाँ ठीक है, इसमें डीपली बात करेंगे। अच्छा, ब्रेक जो टाइम था ब्रेक ते हलंदासीं या ब्रेक खां पोइ वरी गॾु तुझी जेका धरती आ हिन धरतीअ सां मूंखे प्यार तुझी जेका धरती आ हिन धरतीअ सां मूंखे प्यार। वेलकम बैक तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम वाइस मास्टर में हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार कयूं था। ऐं जीअं त असां ॻाल्हि कयूं पिया हाइड्रा फेशियल जी, त उनखे असां कंटिन्यू कंदासीं। हाइड्रा फेशियल जी ॻाल्हि पिया कयूं असां। बिल्कुलु। त हाइड्रा फेशियल मां मुराद मां पुछण जो मतिलबु इहो हुयो त ॾाढो हू चवंदा आहिनि हर शइ जे लाइ चवंदा आहिनि हाइड्रा फेशियल करायो, त पुछां इन लाइ थी त तव्हांखे बि जीअं मूंखे ख़बर पए थी त तव्हां ताईं बि इहो पहुची सघे त हाइड्रा फेशियल बेसिकली आहे छा जे लाइ? बेसिकली हाइड्रा फेशियल जेका है एक स्किन ट्रीटमेंट है। तव्हां स्किन में असां क्रीम इस्तेमाल कंदा आहियूं, तो पहिरें असां हाइड्रा फेशियल का बेसिकली असां पहिरें फेशियल ही कंदा आहियूं जेका असां पंहिंजी फिंगर सां कंदा आहियूं। त हुन जे लाइ असां पहले क्लिनजिंग कंदा आहियूं, उसका हुन खां पोइ वरी स्क्रबिंग कंदा आहियूं, ठीकु आहे। ऐं वरी जेका सीरम हूंदा आहिनि असांजी स्किन में पेनिट्रेट करण जे लाइ असां हुन जे लाइ मशीन इस्तेमालु कंदा आहियूं जेका हाइड्रा जी सूरत में असां वटि आहे। बाक़ी ब्लैक हेड्स जेका हूंदा आहिनि उहा बहुत डीपली हूंदा आहिनि, या वाइट हेड्स हूंदा बहुत डीपली हूंदा आहिनि। तव्हांखे अॼुकल्ह स्टीम असां ॾियूं था इसमें त स्किन में पोर्स ओपन थियनि था वञनि, ठीकु आहे। उहा असांजे डायरेक्टली जेका आहे हाइड्रा सां असां रिमूव कंदा आहियूं त तव्हांखे स्किन खे स्टीम न लॻे, तव्हांजी स्किन जेका आहे डैमेज न थिए, हिन जे लाइ असां हाइड्रा यूज़ कंदा आहियूं। बाक़ी जेकी हुन में बेसिकली हुन में सीरम ऐं मास्क हुन जा जेका आहिनि उहे बहुत ई माशाल्लाह फ़ाइदेमंद आहिनि। तव्हां पंहिंजी स्किन ते इस्तेमालु कंदव त तव्हांजी स्किन जेका आहे लाइटनिंग वाइटनिंग ऐं जेका झाइयुनि खां साफ़ थी वञे, हुन जे लाइ मास्क अच्छा। त जिगर भाउ बि असां सां गॾु आहे, त थोरी कचहरी उन्हनि सां बि कंदासीं ऐं उन्हनि खां पुछंदासीं। ऐं पहिरियां त ख़ुशि आहियो न? अलाह साईं ख़ुशि रखे तव्हांखे। अच्छा, इहो मां पुछणु चाहींदसि तव्हांखे मतिलबु
कीअं लॻो मतिलबु कीअं फील थियो तव्हांखे हिकिड़ो पाण खे माण्हू खे फील थींदो आहे न त मूं में हिकिड़ो सुठो सिंगर मौजूदु आहे कॾहिं तव्हांखे ईअं थियो त तव्हां पोइ शौक़ु थियो तव्हांखे असुल ॻाल्हि इहा आहे त असां इहो हिनमहिल भला सिंगर अञा थिया न आहियूं न माशाल्लाह जेको हाल आहे पहिरियां न हाल आहे पर हिकिड़ो माण्हू जो इश्क हूंदो आहे हा पोइ सॼो कमु कुदरत वारे जो हूंदो आहे उहो मालिक पंहिंजे राज़ सां जेका जंहिंमें उहा करामत रखे छो त राग करामत आहे बिल्कुलु मिड़ी शइ कोन्हे सही ऐं असांजा जेके दोस्त जे फनकार जी कंहिं अहमियत नथा ॾियनि या उनखे नथा सुञनि उहा उनजी ग़लति फ़हमी आहे सही छो त हे कुदरत जी ॾात आहे लखनि किरोड़नि मूं को हिकिड़ो फनकार पैदा थींदो आहे सही ऐं उन ते अलाह जी रहमत हूंदी आहे ऐं असां फनकार आहियूं इहो नथा सोचूं त असांखे वॾा ॻाइणा आहियूं सही छो त जेतिरी न्याज़ निवड़त हूंदी ओतिरो बुलंदी हूंदी बिल्कुलु। न्याज़ निवड़त न आहे त बुलंदी बि कोन्हे बिल्कुलु बिल्कुलु अच्छा केतिरो अरसो थियो आहे तव्हांखे हिन गायकी जी दुनिया में असांखे 25-30 साल थी विया माशाल्लाह मतिलबु केतिरी उमिरि ई तव्हांजी छो त असां जॾहिं उस्ताद बाबे जलाल साईं जो उरूज हुयो न हा त असां पंहिंजे बाबे उस्ताद जलाल साईं जो राग ॿुधी करे ऐं असांखे इश्क लॻो त छो न भला असां बि ॻाइणा थी पऊं वाह पर कमु त सॼो कुदरत वारे जो आहे रंग त उहो मालिक ॾींदो सही पोइ बिस्मिल्लाह करे बाबे उस्ताद जलाल बाबे सां सॼी ज़िंदगी मरण ताईं इकठे हुयासीं सही उतां ई तव्हां सिखिया उतो ई इहो इश्क बि लॻो सही उतो उस्ताद बाबे हू गानो ॿुधायोसीं उस्ताद साईं सां रहियासीं अच्छा गानो ॿुधाइण जो मतिलबु छा हूंदो आहे गानो ॿुधाइण जो मक़सदु ईंदो आहे त जीअं केरु कंहिंजो मुरीद थिए त चग वढिबी आहे वाहे दरगाह जो मुरीद आहे हाणे गाने ॿुधण खां सवाइ तेसि ताईं उहो हराम आहे जेसि ताईं उस्ताद जो सॻो नथो ॿुधे हाणे हुनजो सॻो ॿुधण सां माना उहो हुनजो तालब थी वियो सही उहो हुनजो मुरीद थी वियो सही शागिर्दी में अची वियो हुनजो मक़सदु इहो ई सही अच्छा कॉल बि आहे कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम अहमद नवाज लाचारी शतारकोट मां थी जी अहमद भाउ कीअं आहियो ठीकु ठाक अजी ख़ैर ॿियो ख़ैर आहे नदी तूं ख़ुशि आहे न अल्लाह जो शुक्र मां बिल्कुलु ठीकु प्रोग्राम ॾिसो था अजी तव्हांजो प्रोग्राम VIP आहे मगर हिन जे नाले खे थोरो इहो मुंहिंजी सलाह हुई हिन खे ॾियो धरती जा रंग हा धरतीअ जा रंग रंग आहे न धरती जो ॿियो तव्हांजो प्रोग्राम बि नओं आहे तमामु बहितरीनु सेट वग़ैरह आहे रंगीन प्रोग्राम आहे धरतीअ जा रंग न सुठी लॻी तव्हांजी सजेशन ऐं ॿी ॻाल्हि इहो त मां इहो चवंदसि त ॿी ख़ुशी इहा थी त मतिलबु एतिरो गौर सां माण्हू प्रोग्राम ॾिसनि था पसंदि कनि था छो जो असां अञा कल्ह ई प्रोग्राम स्टार्ट कयो आहे त वॾी महिरबानी आहे तव्हांजो पहिरियों प्रोग्राम आहे जॾहिं ॾिठो उहो बि पहिरें ॾींहुं मां तव्हांखे कॉल कई हैदराबाद खां बिल्कुलु बिल्कुलु मां शदालकोट में कल्ह पहिरीं कॉल मां तव्हांखे तव्हां कई त मुंहिंजी न्याणी बि आहे तूं बच्चो बि आहे मौला तो ख़ुशि रखंदो आहे इहो साईं जिगर जलाल खे मां अर्ज़ु कंदुसि त मूंखे साईं अनवर जो या साईं हुजूर जो को कलाम ॿुधाए तव्हां ॻाल्हायो हाज़िर हाज़िर बाबा हाज़िर इंशाल्लाह चवंदासीं बाबा साईं तव्हां मुर्शिद अनवर खे बि ॻायो साईं हज़ूर खे बि ॻायो महिरबानी थी असांखे को कलाम ॿुधायो बाबा ॻाल्हि इहा आहे त असां हर दरवेश जा कलाम यादि आहिनि साईं अनवर साईं जा कलाम यादि आहिनि हर दरवेश जा यादि आहिनि हाणे रुॻो वारो जो जॾहिं महिल ॾींदो आहे जंहिं शइ जो टाइम हाज़िर हाणे तो फरमाइश कई आहे तोखे ॿुधाईंदासीं बिल्कुलु अॼु वारो वठूं था इंशाअल्लाह ताला अहमद भाउ वॾी महिरबानी तव्हांजे कॉल करण जी ऐं तव्हांजी जेका सलाह आहे उहा बि ॾाढी सुठी लॻी ऐं गौर कंदासीं नाले ते बिल्कुलु ऐं जेको आहे फरमाइश त उअं ई पूरी कनि पिया छो जो ॾिसो न जेको बि गीत जलाल भाउ ॿुधाईंदो असांखे त उहा फरमाइश ई हूंदी पर उहा ई ॻाल्हि थोरो कचहरी बि त कयूं न अच्छा जीअं सॻे जी ॻाल्हि कयूं पिया त तव्हां शागिर्दी माना सॻो केरु ॿुधंदो त तव्हां हुनजी शागिर्दी में अची वियो मतिलबु उहो तव्हांजो उस्ताद थी वियो अच्छा जॾहिं पहिरियों तव्हां गीत ॻायो उहो कहिड़ो हुयो हाणे उन दौर जा त उहे पुराणा न यादि आहिनि उन दौर जा बि यादि आहिनि जेके असां उस्ताद बाबे जा कलाम यादि कयासीं ऐं उहे ई उस्ताद बाबे खे बि ॿुधायासीं ऐं शुरूआति जा थोरो तव्हांखे खणी ॿुधायूं थल ईअं हा बस कॉल वठूं पोइ था ॿुधायो कॉल वठो पोइ कलाम असांखे विसरी वञे त पोइ मयार न न कलाम न विसरंदो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी भाउ केरु किथां खां अभी गुलरेज अली चांडियो ॻाल्हायां थो लाड़काणे खां गुलरेज भाउ कीअं आहियो ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक माशाल्लाह तमामु बहितरीनु शो हले पियो तव्हांजो ॾिसूं पिया एंजॉय कयूं पिया तमामु मज़ो अचे पियो
महिरबानी महिरबानी। हाँ अल्लाह से बाकी सलामत रखंदो, आमीन। जो आबाद हुजो। आमीन आमीन। छा चवण साईं? हिकिड़ो नंढिड़ो गानो ॿुधाईंदासीं बि। छा ॿुधाईंदो? हिकिड़ो गानो यादि कयो आहे, गानो यादि कयो? बिल्कुलु ॿुधायो। जिगर जलाल साहब वेठा आहिनि, सां बि थोरो ॻाल्हाईंदासीं। बिल्कुलु ॻाल्हायो ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। अदो छा हाल आहे बाबा, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, केर लॻो पियो फर्स्ट क्लास, मौला जा करम अल्लाह सां साईं ख़ुशि ख़ुशि आहियो। कंदो बाबा, महिरबानी लख लाइक़। अल्लाह पाक सलामत रखंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो, हसंदा वसंदा मुस्कुराईंदा रहंदो हमेशा। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, अल्लाह आमीन। तव्हां जी, ॿाहिरि पंहिंजी पसंदि जो कोई बि गानो ॿुधाइजो त तव्हांजी महिरबानी थींदी आहे, मां बि तव्हांखे गानो ॿुधायां थो। बिस्मिल्लाह। जी जी ॿुधायो। ओ पाण पीरी बई मिली विदासी रख रब ते भलाइया, हो जोड़ जॾे जानी पंहिंजो लॻंदो, हो दुश्मननि जेठा मुंहं में रहंदो, शहर तुंहिंजे में नारो हणी दासी रख रब ते भलाइया, पाण पीरी बई मिली विदासी रख रब ते भलाइया। वाह वाह वाह। गुलरेज़ भाउ वॾी महिरबानी वॾी महिरबानी। ऐं गुलरेज़ भाउ असांखे लाड़काणे खां कॉल कंदा, असांजो रेगुलर कॉलर आहे, सो वॾी महिरबानी। तव्हांजे कॉल करण जी ईअं कॉल कंदा रहो। सो हाणे जेको टाइम थियो आहे गाने जो, छा ॿुधाईंदो? फरमाइश था ॿुधायो या ब्रेक जो पूरो गीत ॿुधायो असांखे? न न ब्रेक न आहे। हा बिस्मिल्लाह। जेके असांजा दोस्त सऊदी में ॾिसनि पिया जी, ये उन्हनि जी फरमाइश ते हिकिड़ो परदेसी जी कलाम। वाह। परदेसी कहूं न करे, अल्लाह परदेसी कहूं न करे, चल होवन सभई देसी, देश वाले पैमान करे दे केड़ा मान करन परदेसी, गुलाम फरीदा अत हर को यार मरवेसी, तोनी देसी होवे या परदेसी। वाह कुदरत तय मालिक दी, जो रोज लिखी आई देश बेगाने, वाह कुदरत तय मालिक दी, रोज लिखी आई देश बेगाने, कोई भी दे नाल खुशी दे, कई भर भर मारन ताने, वस दे नाल वसावी मौला, न रोली देश बेगाने, गुलाम फरीदा परदेस कनू है वतन चंगा, जिथे मिलन सुगड़े माने, वो कड़ा वल सो सोना सांवला, वो वतन साडे गरीबां दे, कड़ा वल सो सोना सांवला, कड़ा वल सो सोना सांवला, वो वतन साडे गरीबां दे, वो वतन साडे गरीबां दे, कड़ा वल सो। सांवला किथों गियो चल, रो रो अखियां वे जानी पे गियो छल, ओ सोना सांवला किथों गियो चल, रो रो अखियां वे जानी पे गियो छल, तेरी मर्जी वल भावे ना वल, तेरी मर्जी
वाह वाह ज़बरदस्त माशाल्लाह। ऐं वाकई जेके परदेसी आहिनि जिन जिन फरमाइश बि कई ऐं जिन न बि कई उहे सभु ख़ुशि थी विया हूंदा। कॉल बि आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी केरु किथां खां? हैदर भट्टी पियो ॻाल्हायां लॻ सेवन शरीफ़ खुदाबाद खां। जी हैदर भाउ कीअं आहियो? ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां भाई कुझु आहियो सभु ख़ैर आहे? मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हांजे साम्हूं प्रोग्राम ॾिसो पिया? बिल्कुलु बिल्कुलु साईं। तव्हांजो कलाम जा ॿुधो साईं जलाल जा मरहूम जलाल जा कलाम पियो ॿुधाए। जी जी बिल्कुलु। कीअं पियो लॻे? फर्स्ट क्लास A1 यादगिरियूं अची वियूं उस्ताद जूं। जी जी बिल्कुलु। अच्छा ॿियो छा चवणु चाहींदो, ॻाल्हाइणु चाहींदो? हा हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा, ख़ुशि आहियो? सभु ख़ैर अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ख़ुशि आहियो? सभु ख़ैर आहे? अल्लाह जा एहसान, अल्लाह जा एहसान बाबा, ख़ुशि आहियो न? हा बाबा उस्ताद जो कलाम आहे मजबूरीअ जो फ़ाइदो न वठि। इहो कलाम आहे अॻे सां बाबा जो असांखे इहो कलाम थोरो ॿुधायो छो करे यादि हुजे। हा न यार इहो यादि न आहे। न आहे? न न। अच्छा चलो को ॿियो ॿुधाए छॾींदासीं। ठीकु आहे कोई बात ॻाल्हि न आहे मुंहिंजी भाॼी। ठीकु आहे भाउ, ठीकु आहे। वरी महिरबानी हैदर भाउ कॉल करण जे लाइ। ईअं कॉल कंदा रहो। ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे को गीत यादि न हूंदो आहे त असां वरी उन जे बदिले ॿियो को ॿुधाए छॾींदासीं, को मसइलो कोन्हे को। ऐं ईअं तव्हां कॉल कंदा रहो। अच्छा उज़मा खां पुछंदासीं, हाणे उज़मा जी तरफ़ ईंदासीं। अच्छा हेयर जी ॻाल्हि असां जीअं कई, हिकु कॉलर बि तव्हां खां पुछो मुंहिंजा वार ख़ुश्क थिया, पर वार ख़ुश्क त चलो ठीकु आहे, उहो तव्हांखे ॿुधायो, पर हेयर फॉल जे लाइ छा ॿुधाईंदो? जेके वार ईअं धड़ाधड़ किरंदा रहंदा आहिनि। मां तव्हांखे मार्क्स थो ॿुधायां। बेसिकली ड्राई हेयर जेका आहे छॾंदा आहिनि, हुन जे लाइ ई वार किरंदा आहिनि। वार जेका आहे जेका तव्हांजे हेयर फॉल जी प्रॉब्लम आहे, बेसिकली हुन में डेंड्रफ मेन इशू हूंदो आहे। तव्हांजी डेंड्रफ आहे तव्हांखे, या हुन खां पोइ तव्हांजा ब्रेकिंग हेयर आहे, तव्हांजा वार वधंदा पोइ अधु में ब्रेक थी था वञनि। इहा बि थींदो आहे। छो चवंदा आहिनि मुंहिंजी लेंथ न वधी आहे, मुंहिंजी लेंथ ओतिरी आहे, मुंहिंजा वार वधनि नथा या टुटी था पवनि। उहा छा थींदो आहे, तव्हांजा वार जेका आहिनि विच में आहिनि, अधु में ब्रेक थी था वञनि, त उहा तव्हांजी हेयर फॉलिंग जी। अच्छा मतिलबु वार जेके आहिनि ॿ मुंहं, जंहिंखे असां सिंधी में चवंदा आहियूं वार ॿ मुंहं थी वेंदा आहिनि, त उन खां पोइ टुटंदा आहिनि ऐं वाक़ई में ख़ुश्की थी वेंदी आहे। त माण्हू नोट कंदो आहे त जॾहिं असांजे मथे में ख़ुश्की थी वेंदी आहे त हिकु त ख़ारिश बि थींदी आहे अजीब तरीक़े जी माण्हुनि खे, ऐं ॿियो वरी वार बि किरंदा आहिनि। इहो न सिर्फ़ु लेडीज़ खे थींदो आहे पर जेंट्स में बि हूंदो आहे। ऐं वार जेके आहिनि तेज़ी सां किरंदा आहिनि त मर्द त वीचारा तव्हां ख़बर आहे गंजाब थी वेंदा आहिनि। सो बहरहाल कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बदीन खां बशीर अहमद पठान पियो ॻाल्हायां। जी बशीर भाउ वेलकम कयूं था। कीअं आहियो? ठीकु ठाक? महिरबानी। तव्हां ख़ुशि आहियो? तबियत सही आहे तव्हांजी? अल्लाह जो शुक्र, मां बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो? अल्लाह जे एहसान सां भेणुनि जी दुआउनि प्रोग्राम ॾिसूं पिया, ज़बरदस्त प्रोग्राम, ऐं असांखे तमामु ख़ुशी बि थिए प्रोग्राम ॾिसी करे। महिरबानी महिरबानी। कुझु दोस्त आहिनि उनखे सलाम चवंदासीं। जी बिल्कुलु। आफ़िज़ मिथल पवार, आफ़िज़ परवेज़ तीवणू ऐं मोहम्मद हनीफ़ शाह। वालेकुम सलाम। उन्हनि जे तरफ़ां तव्हांजा सलाम उन्हनि ताईं पहुची चुका। ॿियो कुझु चवणो भाउ? थैंक यू बशीर भाउ। ऐं जेको आहे बशीर भाउ जिन जा नाला खयां, ऐं जेके बि कॉलर्स आहिनि जिन जी कॉल लॻे थी उन्हनि जी महिरबानी, ऐं जिन जी कॉल नथी लॻे उन्हनि जी महिरबानी। त मां इहो ई चाहींदसि त जेके बि तव्हां कॉलर्स आहियो उहे जल्दी जल्दी जेको आहे स्क्रीन ते अची वञो। सो बहरहाल ब्रेक जो बि टाइम थी वियो आहे, ब्रेक ते हलंदासीं ऐं ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं। वेलकम बैक तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम में। ऐं जेको आहे हिकु दफ़ो ॿीहर भली कार कयूं था। उज़मा सां गॾु आहे, जिगर जलाल सां गॾु आहे, ऐं जेके बाजे ते ऐं जेको कीबोर्ड प्लेयर आहे उन खां अलावा ढोलक ते केरु केरु आहे उन्हनि जा बि नाला वठंदी हलां। उन्हनि खे बि जेको ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ॾिसो हिकिड़ो टीम जो हिसो आहिनि त उन्हनि जो बि इंट्रोडक्शन थींदो हले त सुठी ॻाल्हि आहे। उहो ई त हाणे हर प्रोग्राम में तव्हांखे ख़बर आहे गॾु आहिनि, उहे बि हर कंहिंसां गॾु हूंदा आहिनि, जेको सिंगर हूंदो आहे उन्हनि सां गॾु अची वेंदा आहिनि। अच्छा हुब्दा अली ढोलक ते आहे, उन्हनि खे बि वेलकम कंदासीं। देरि सां ई कंदासीं पर देरि आहे दुरुस्त आहे। कीबोर्ड प्लेयर असांजो इनायत अली भाउ, ऐं उन खां पोइ बाजो जेको वॼाईंदो हिन वक़्तु मोहम्मद अली भाउ। ऐं तमामु सुठो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे सिंगर जो साथ ॾींदा आहिनि त वरी मज़ो बि ईंदो आहे न। सो बहरहाल कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। ओ कॉल डिस्कनेक्ट थी वई।
सो बहरहाल जंहिं बि कॉल कई बराए नंबर ट्राई कयो ऐं ज़रूरु इनशाला तव्हांजो नंबर लॻी वेंदो। नंबर बिज़ी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हूंदो आहे, छो जो सभई हिकिड़ो ई नंबर आहे, सभु एट अ टाइम मिलाईंदा आहिनि त नंबर उहो ज़्यादातर बिज़ी मिलंदो आहे। ऐं माण्हुनि जी थोरी शिकायत हूंदी आहे त नंबर नथो लॻे या नंबर नथा खणनि, असांखे लॻंदो आहे असांजो नंबर अटेंड नथो थिए, पर इन जो मतिलबु ईअं न आहे त नंबर अटेंड न थींदो आहे, पर नंबर बिज़ी वेंदो आहे। छो जो कंटिन्यूअसली कॉलूं ईंदियूं रहंदियूं आहिनि हिकिड़े ई नंबर जे मथां, त पोइ जंहिंजो नंबर लॻी पियो हीअ बि मतिलबु हिकिड़ो छा चवंदा आहिनि भाॻ हूंदो आहे, नसीब जी ॻाल्हि हूंदी आहे। जंहिंजी कॉल मिलणी हूंदी आहे उनजी कॉल तव्हांखे मिली वेंदी आहे। सो बहरहाल कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु किथां? वालेकुम। जी वालेकुम सलाम। केरु किथां खां? लाल मोहम्मद शाहपुर चाचा खां। जी लाल मोहम्मद, कीअं आहियो? ठीक ठाक? जी हाँ सही थी। कब करा कान तो ॾाढो ज़ोर ॾाढो लाइ भलो प्रोग्राम आहे। महिरबानी। चला जिसना हो पता करो क्लास में बताए प्रोग्राम महिरबानी लाल मोहम्मद तव्हांजी। ऐं का फरमाइश आहे? कॉल डिस्कनेक्ट थी, थोरो आवाज़ जो बि मसइलो हुयो, थोरा सिग्नल्स ड्रॉप पिया थियनि। सो बहरहाल जेको आहे जग जलाल साहिबु असां सां गॾु आहिनि, फरमाइश बि तव्हांजी पूरियूं कयो अथसि ऐं तमामु सुठा जेको आहिनि गीत बि असांखे ॿुधाया अथसि। अच्छा, हाणे हिकिड़ो सुवालु आहे तव्हां सां, जॾहिं बि तव्हां कंहिं महफ़िल में वेंदा आहियो ज़्यादातर तव्हां सां कहिड़े गीतनि जी फरमाइश थींदी आहे? हाणे असुलु जॾहिं प्रोग्राम उस्ताद बाबे जा जेके गीत आहिनि तमामु मशहूरु आहिनि। हा। ऐं असां उस्ताद बाबे जा बचड़ा ऐं शागिर्द हूं। सही। नाले जी निस्बत बि उहा ई आहे। हा। माना जलाल आहे ई आहे बिल्कुलु। सो पोइ जिथे वेंदा आहियूं त असांजे जेके ॿुधण वारा आहिनि उहे उस्ताद बाबे जा ॿुधण वारा ई आहिनि, जेके असांखे पसंदि कंदा आहिनि। हाणे जीअं मुंहिंजा ॿ टे गाना उर्दू में हुया जेके मशहूरु थिया त अल्हम्दुलिल्लाह उहे पोइ कॉलेजनि में घुराइनि था, माना वॾनि वॾनि फंक्शन में घुराइनि था, माना हाणे पाकिस्तान लेवल ते उहे कमु अल्हम्दुलिल्लाह माना थिए पियो। पर पोइ जिथे बि वेंदा आहियूं त उस्ताद बाबे जा जेके मशहूरु कलाम आहिनि, मस्तु जवानी आहे, अॼो की राति रही पियो त मुंहिंजी दिलि थी घुरे, माना इहे हा इहे तमामु मशहूरु आहिनि। पूरी हाणे जेको इहो मुंहिंजो कोको कोरीना कलाम मशहूरु थी वियो त पोइ उनजी बि तमामु घणी फरमाइश हूंदी आहे हर प्रोग्राम में, माना उहे बि आहे ई आहे। सही, मतिलबु इन्हनि गाननि जी मिक्स हूंदा आहिनि, पुराणा नवां सभु मिक्स हूंदा आहिनि। बिल्कुलु जीअं ॾिसो था न त हाणे असांजे फोनियूं संगत जूं अचनि थियूं, को कहिड़ो फरमाइश करे थो, को कहिड़ी करे थो। तव्हांजो पंहिंजो मतिलबु पसंदीदा गीत कहिड़ो आहे? तव्हांजो पंहिंजो ई ॻायल हूंदो आहे न हिकिड़ो, मूंखे मुंहिंजो हीउ गीत वणंदो आहे। असांखे हाणे असांजा कलाम जेके असांखे त सभु असांखे त सभु वणंदा न। हाणे ख़ुदा करे त अवाम खे वणे, छो त हाणे जेको असां कुझु कयूं था उहो दोस्तनि जे लाइ कयूं था त दोस्तनि खे वणे। बिल्कुलु। हाणे पोइ उहो जेको बि चवंदा आहियूं असांजे लाइ त सभु सोन, सभु सोन। सही ॻाल्हि आहे। सो बहरहाल कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो को कॉल कटिजी वई, मां चवां पई कोई आहे त वरी कॉल ई कटिजी वई। सो बहरहाल ईंदासीं हाणे गीत जी तरफ़ ऐं ॾिसंदासीं त जलाल साहिब असांखे छा था ॿुधाइनि, छा ॿुधाईंदो। सिंधी बि थी विया पर वरी असांजो उर्दू में। ओहो सही, चलो ठीकु, उर्दू। खामोश रहती है तो नजर से काम होता, इसी माहौल का शायद मोहब्बत नाम होता। ये क्या है या रब जो करे कोई भरे कोई, ये
क्या है या रब जो करे कोई भरे कोई, निगाहों की तो खता होती है, फिर क्यों दिले बदनाम होता है। या खुदा मेरी आह में इतना असर करो, या खुदा मेरी आह में इतना असर करो, जिसके लिए मैं मरता हूँ उसको खबर करो। नए कपड़े बदल कर जाऊं कहाँ और बाल बनाऊं किसके लिए। नए कपड़े बदल कर जाऊं कहाँ, नए कपड़े बदल कर जाऊं कहाँ और बाल बनाऊं किसके लिए। वो शख्स तो शहर ही छोड़ गया, वो शख्स तो शहर ही छोड़ गया। मैं बाहर जाऊं किसके लिए, नए
कपड़े बदल कर जाऊं कहाँ इन करे त असां केॾे वञूं ई नथा हाँ, सिर्फ़ यही पंहिंजे करें। प्रोग्राम में ईंदा आहियूं बिल्कुल ॾाढो सुठो ऐं इलाही मज़ो आयो आपको कैसा लगा बहुत अच्छा लगा। वो आपको पता है मुझे तो इस तरह के बहुत कलाम पसंद है, मैं तो बहुत शौक से सुनती हूँ। अच्छा वो जो मतलब ये एक मैसेज भी था सॉन्ग में कि मैं बाहर क्यों नहीं निकल रहा नहीं वैसे बेसिकली जेके आहे मासू जेके महसूस किया है वो ग़िज़ा है रूह जी। बिल्कुल बिल्कुल या सही ॻाल्हि आहे मूंखे ख्याल में सही ॻाल्हि बिल्कुल सही चवंदा आहिनि। अच्छा वाकई में मौसीक़ी जेका आहे उहा रूह जी ग़िज़ा हूंदी आहे जॾहिं माण्हू अहिड़ा तरह जा कलाम ॿुधंदो आहे त पोइ मज़ो अची वेंदो आहे सो बहरहाल कॉल आहे कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम ओ कॉल डिस्कनेक्ट थी वई सो बहरहाल ॿीहर कॉल ट्राई कयो ऐं अॼु अलाए छो कॉल जेका ड्रॉप थी थियनि शायदि सिग्नल्स जो बि मसइलो थी सघे थो अच्छा ॻाइण वारे खां वधीक ॿुधण वारे खे मज़ो ईंदो आहे हीअ त ठीकु आहे पंहिंजी परफॉर्मेंस ॾेखारीनि था पर असां जेके ॿुधण वारा हूंदा आहियूं उन्हनि खे वधीक मज़ो ईंदो आहे जीअं उस्मा आहे मां ॾिसां बि त फुल मां घणो इंजॉय कंदी आहियां मां जॾहिं बि अचां थी हिन चैनल ते अचां थी मां सोग हुजे राग हुजे मां घणो इंजॉय कंदी आहियां वाह 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 अच्छा उहो क्लिप बि ठाहिनि पियूं नड़ियूं नड़ियूं वरी हाणे घर वञी करे वरी ॾिसंदियूं वञनि ऐं अॼुकल्ह वॾी ॻाल्हि मां पंहिंजी प्रोग्राम कॾहिं बि न ॾिठो आहे अच्छा जेका लाइव बि अचनि था सो पर कॉल आहे कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम ठीकु आहियो अज़ा मां त बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां केरु किथां खां मां मेहर सां थी ॻाल्हायां सोलंकी फौजिया सोलंकी फौजिया सोलंकी फ्रॉम मेहर कीअं आहियो फौजिया ठीकु आहियो मां ठीकु आहियां मां तव्हांखे अॻु में बि कॉल कई मां तव्हां सां अॻे बि ॻाल्हायो हुयो अच्छा अॻु में बि कॉल कई अॻे बि ॻाल्हायो ठीकु आहे सुठी ॻाल्हि आहे हाणे प्रोग्राम ॾिसो पिया हा मां हाणे तव्हांखे लाइव ॾिसां थी पई तव्हांजो मूंखे नंबर जो ॾाढो इंतज़ारु हुयो मां तव्हां सां अॻु में घणो टाइम ॻाल्हायो हुयो जॾहिं तव्हां आवाज़ चैनल ते कमु कंदा हुयो अच्छा ठीकु आहे ॻाल्हायो हूंदो हाणे प्रोग्राम कीअं पियो लॻे हाणे तव्हांजो प्रोग्राम सफ़ा ज़बरदस्त आहे वॾी महिरबानी कुझु चवणो आहे अच्छा कॉल कटिजी वई सो बहरहाल वरी महिरबानी फौजिया तव्हां कॉल कई असांखे मेहर मां ब्रेक जो टाइम थियो आहे अच्छा ब्रेक जो टाइम आहे ब्रेक ते वेंदासीं ऐं नंढड़ी ब्रेक खां पोइ वरी वापसि तुझी जेका धरतीया हिन धरतीअ सां मूंखे प्यार तुझी जेका धरतीया हिन धरतीअ सां मूंखे प्यार वेलकम बैक तव्हांजे पंहिंजे फेवरेट प्रोग्राम वॉइस मास्टर में ऐं वॉइस मास्टर जॾहिं ईंदो आहे त क्लिक थींदो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे वॉइस जा जेके आवाज़ जा बादशाह हूंदा आहिनि उहे ई हुन प्रोग्राम में गॾु हूंदा आहिनि ऐं अॼु बि असां सां जेको आहे हिकिड़ो बादशाह गॾु आहे माशाअल्लाह जिगर जलाल साहिबु तमामु ख़ूबसूरत ट्रैक असांखे ॿुधायो त इलाही इंजॉय कयो आहे ऐं हिन ट्रैक में त तव्हां ऐं मूं इलाही इंजॉय कयो सो हाणे जेको ट्रैक ॿुधंदासीं उन में बि इलाही इंजॉय कंदासीं छो इहो वरी मुंहिंजी फरमाइश ते हलंदो पर फ़िलहालु थोरो ब्रेक ज़रूरी आहे सो अच्छा उज़मा खां पुछंदासीं उज़मा स्किन जे हवाले सां थोरो ॿुधाइजो चलो असां दाग़ धब्बनि जी ॻाल्हि करे छॾीसीं वारनि जी ॻाल्हि करे छॾीसीं नेल्स जी थोरो ॿुधाइजो जिन जा चवंदा आहिनि असांजा नेल्स वधनि नथा टुटी था पवनि छा वजह हूंदी आहे यानी जेका केयर हूंदी आहे न न केयर न आहे तव्हां पंहिंजा नेल जेका आहिनि सफ़ा हुनजा जेका आहिनि कमज़ोर हूंदा आहिनि त हिन जे लाइ तव्हां हुन में कैस्ट्रोल ऑयल आहे या लसन आहे तव्हां उहो इस्तेमालु कंदो त हुन सां तव्हांजा नेल जेका आहे मज़बूत थी था वञनि बाक़ी आहे तव्हां हुन सां रेगुलर नेल जो आहे थोरो हफ़्ते खां पोइ तव्हां पाण हुनजी शेप कयो छो जेका आहे असांजा निकिरी था पवनि जेका आहे क्यूटिकल ओपन थी था वञनि या हिन जा नेल्स जा बि क्यूटिकल हूंदा आहिनि तव्हांखे ॿुधायां उहा बि जेका आहिनि कमज़ोर हूंदा आहिनि तव्हां हुनखे थोरो हुनजी सर्विस पाण कंदो थोरो गरम पाणी में विझी रखोसि वरी हुन खां पोइ हुनजी सफ़ाई कयो तव्हां मैनीक्योर पंहिंजो पाण करे सघो था त तव्हांजा जीअं वार मज़बूत थियनि था तव्हांजा हीअं जेका नेल्स बि मज़बूत थियनि था तव्हां कैस्ट्रोल ऑयल आहे त हुनखे थोरो लॻाए हुन सां शाइन करे थोरा पंहिंजा कोना साफ़ करे हुनखे जेका आहे मिलनि था मार्केट में इलाही तमामु जेका आहे शइ अवेलेबल आहे हुन सां तव्हां वरी लेसन जेका आहे हुन सां थोरो हुनजो मसाज कयो छो तव्हांजा हुन लेसन सां जेका आहे न उहा मज़बूत थी वेंदा आहिनि नेल्स बाक़ी तव्हां पंहिंजी डाइट जो जेका आहे उहा ख़्यालु कयो जेका ॿाहिरि जेका फूड आहे उहा न खायो इहा पंहिंजी तव्हांजी डाइट ऐं पाणी जो इंटेक जेको आहे घणो कयो घणे खां घणो स्किन जे हिसाब सां थोरो जेको आहे पाणी ज़रूरी आहे बिल्कुलु ऐं टाइम ते खाइण पीअण हाँ बिल्कुलु आहे बाक़ी पाणी जो इंटेक खाइण पीअण बि आहे बाक़ी पाणी जो इंटेक जेतिरो तव्हां रखंदो तव्हांजी स्किन नेल्स इहा सभु शइ तव्हांजी बहितरीनु रहंदी बाक़ी हुन खां पोइ मल्टी वाइटामिन्स आहे तव्हां रेगुलर बेसिस ते मल्टी वाइटामिन्स जेका हिकिड़ी खायोसि त हुन सां बि तव्हांजा नेल्स वार जेका स्किन आहे उहा फ्रेश रहंदी अच्छा जीअं चवंदा आहिनि विटामिन सी जी असां जीअं ॻाल्हि पिया कयूं त विटामिन सी जेतिरो असां में हूंदो आहे त उन माण्हू खे जिन जी पूरत हूंदी आहे मतिलबु विटामिन सी जी उन माण्हू खे निशान वग़ैरह न आहिनि थींदा
बेसिकली विटामिन सी जेका आहे उहा स्किन जी लिफ्टिंग जे लाइ हूंदो आहे, टाइटनिंग जे लाइ हूंदो आहे, एंटी एजिंग जे लाइ आहे। जेका तव्हांजी स्किन खे फ्रेश करणु चाहे था हुन जे लाइ विटामिन ई आहे या विटामिन ए आहे त उहा इस्तेमालु कयो। त हुन जे विटामिन सी बेसिकली त स्किन टाइटनिंग जे हवाले तव्हां 30-25 खां पोइ जेका तव्हांजी एज स्टार्ट थी थी तव्हां हुन खां पोइ विटामिन सी यूज़ करे सघो था। सही। अच्छा कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो आवाज़ नथो अचे। हेलो जी जी हेलो कॉल जेका डिस्कनेक्ट थी चुकी आहे, सो को मसलो ना है, अलाए को मसलो आहे भी को मतलब ख़बर नथी पए, छो जो ज़ाहिर ॻाल्हि आहे कॉल आहे कॾहिं कॾहिं सिग्नल्स प्रॉब्लम थींदो आहे त कंटिन्यूसली असांजी कॉल जेका आहे उहा डिस्कनेक्ट थींदी वेंदी आहे या वरी कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त कॉल जे मथां कॉल ॿई लॻंदी आहे। त अॼु थोरो प्रॉब्लम आहे त नो इशू, को मसलो कोन्हे को, तव्हां वरी ट्राए कयो। ऐं मां हमेशह वरी अॼु जीअं हमेशह ॿुधाईंदी आहियां वरी थोरो चवंदसि त जॾहिं बि कॉल कयो तव्हां पंहिंजी टीवी जो वॉल्यूम जेको आहे उहो म्यूट ऑफ बंदि रखंदा कयो त तव्हांजी जेका ॻाल्हि ॿोल आहे, कम्युनिकेशन आहे उहा सही थी सघंदी आहे। अच्छा कॉल डिस्कनेक्ट थियण जो हिकिड़ो इहो बि कारण हूंदो आहे त तव्हां पोयां पंहिंजी टीवी जो वॉल्यूम जेको आहे उहो खुलियल रखंदा आहियो, छो जो तव्हांखे शौक़ु हूंदो आहे, हर कंहिंखे शौक़ु हूंदो आहे त मां पंहिंजो आवाज़ु ॿुधां त मुंहिंजो आवाज़ु कीअं थो लॻे या मां स्क्रीन ते कीअं ॻाल्हायो, छा ॻाल्हायो, सुठो ॻाल्हायो न ॻाल्हायो। पर उहा शइ जेका आहे न तव्हांजी कॉल जे लाइ ॾाढी नुक़सानकार हूंदी आहे, छो जो कॉल हुन सां कटिजी वेंदी आहे, छो जो कम्युनिकेशन सही न थी सघंदी, सिग्नल्स ड्रॉप थींदा आहिनि विच में, इन जे करे न चाहे बि कॉल खे ड्रॉप करिणो पवंदो आहे। त इहा शइ वरी हैलो बार बार हैलो चवणे केरु आयो इहो स्क्रीन ते सुठो न लॻंदो आहे। त इन शयुनि जो ख़ासि तौर ते तव्हां ख़्यालु रखंदा कयो। बाक़ी जेको आहे सभु ख़ैरु आहे, जीअं चवंदा आहिनि बाक़ी सभु ख़ैरु आहे। सही चयो न? बिल्कुलु बिल्कुलु अलाह कंदो बि ख़ैरु, अलाह कंदो बि ख़ैरु। सो बहरहाल असांखे तमामु सुठा जेको आहे ऐं प्यारा गीत ॿुधाया आहिनि जलाल भाउ, अञा बि असां ॿुधंदासीं, पंहिंजी कचहरी खे बि कंटिन्यू रखंदासीं, गॾोगॾु कॉलर्स आहिनि ऐं प्रोग्राम जे हवाले सां मां इहो चवंदसि त अॼु जो जेको फीडबैक आहे उहो बि तव्हां ज़रूरु ॾिजो। सो बहरहाल हिन वक़्तु मां चवां थी त जेको आहे हिकिड़ो ख़ूबसूरत वरी ट्रैक ॿुधूं ऐं वरी इंजॉय कयूं। छा ॿुधाईंदो असांखे? मां त फरमाइश करे चुकी आहियां, पर तव्हांजी फरमाइश थी। ठीकु आहे, मुंहिंजी फरमाइश तमामु मुंहिंजो मशहूरु गानो उर्दू बि। जंगल में ढूंढा वाला के शहरों में ढूंढा, ओ जंगल में ढूंढा के शहरों में ढूंढा, मगर मुझको कोई ना कहीं नहीं मिली। हाँ उस्ताद बाजे वाला, तो फिर आशिक क्या करे? वो मेरे ख्यालों पे छाई है एक सूरत मतवाली, मेरे ख्यालों पे छाई है एक सूरत मतवाली, नाजुक सी शर्मीली मौसूम से भोली भाली, रहती है वो दूर कहीं अता पता मालूम नहीं, कोरी ना कोरी ना कोरी ना कोरी ना, मेरे ख्यालों पे छाई है एक सूरत मतवाली, नाजुक सी शर्मीली मौसूम से भोली भाली, रहती है वो दूर कहीं अता पता मालूम नहीं, कोरी ना कोरी ना कोरी ना कोरी ना। झील शिकारी आंखें जिसकी फूल सा जिसका चेहरा, झील शिकारी आंखें जिसकी फूल सा जिसका चेहरा, काली जुल्फे नागिन बन के देती है जिस पे पहरा, तुम पूछोगे मुझसे दुनिया भर में तो
घबराऊं देख के उसको ओ मुझसे शर्माए, कह दूंगा दिल पर मैंने शायद देखा है तुमको कहीं, मेरे ख्यालों में छाई है एक सूरत मतवाली, आदम सी शर्मीली सी मौसूम से भोली भाली, रहती है वो दूर कहीं अता पता मालूम नहीं, कोको कोरीना, कोको कोरीना, कोको कोरीना, कोको कोरीना। वाह 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 वाह, रहती है वो दूर कहीं अता पता मालूम नहीं। कोको कोरीना हाणे बने के कीअं ॻोल्हींदासीं, अता पता त मालूम ई न आहे, ॻोल्हण गूगल ते सां सर्च कंदा त न, ॻोल्हण सां अलाह ई मिली वेंदो आहे। हे त सोली ये ॻाल्हि त कोको कोरीना आहे, हे त कोको कोरीना आहे, सोली ॻाल्हि आहे। जंहिंजे माण्हू तलाश में हूंदो त इंशाल्लाह मिली वेंदो मंज़िल। वॾी हा तमामु सुठी ऐं ॾाढी प्यारी ॻाल्हि कई त जेको आहे मिलण ॻोल्हण सां त अलाह ई मिली वेंदो आहे, छो जो दिलि सां ॻोल्हींदासीं त अलाह साईं बि मिली वेंदो आहे, त हीअ त कोको कोरीना आहे, किथे न किथे मिली वेंदी। सो बहरहाल जेको जिथे जीअं मिलणो आहे उहो मिली वेंदो, चाहे केतिरो बि परे हुजे या वेझो हुजे, पर जिनखे जिथे जिथे मिलणो आहे उहो पंहिंजे टाइम जे हिसाब सां मिलणो। छो त हर शइ जो हाणे ॾिसो त हीअ हिकिड़ी नसीब जी ॻाल्हि आहे। हा असां अॼु चैनल ते अचणा बि न हुआसीं, अच्छा पर ओचिते बसि यार जी फ़ोन जो थी त हाणे दोस्त खे नाराज़ त न आहे न करणो सही, त बसि अची हाज़ुर थियासीं। हाणे अॼु असांखे ख़बर न चार हुई न को असांजो प्रोग्राम बि अचण जो न हुयो, पर हिकिड़ी शइ नसीब जी हूंदी आहे। बिल्कुलु, त नसीब थियो त अल्हम्दुलिल्लाह अची कचहरी कईसीं, संगत ॾिसे वियासीं, एॾी असां बि दुनिया ॾिठीसीं, असां बि संगत सां इंजॉय कईसीं। सही बिल्कुलु, ऐं वाक़ई में नसीब जी ॻाल्हि हूंदी आहे, जिथे तव्हांजो दाणो पाणी लिखियलु हूंदो आहे उहो तव्हांखे छिके हुते वठी वेंदो आहे। उज़मा चए चए पई मां वञा वञा वञा, त हाणे जहिड़ो नसीब अच्छा वाह वाह भाई ॿुधी छॾियो, उज़मा चए थी 2 कलाक ॿिया बि इंजॉय। हा बिल्कुलु, ऐं यकीनन जॾहिं बि ॾिसो सिंगर त सिंगर आहिनि, ठीकु आहे, हर कोई जेको आहे, मां बि चवंदसि त मां बि सिंगर आहियां, पर आवाज़ बि त हुजे। हा न असां त असां उहे नथा थी सघूं बिल्कुलु। ऐं उहे जीअं जिगर भाउ ॻाल्हि कई थोरी देरि पहिरियां त इहा अलाह जी तरफ़ां ॾिनल ॾात हूंदी आहे, ऐं हर कंहिं वटि न आहे हूंदी। ईअं त आवाज़ त सभिनी वटि आहे, ॻाल्हाए त हर कोई सघे थो, पर ॻाइणु जेको आहे उहा मश्करी मज़ाक न आहे। ऐं ॿियो त वरी मतिलबु लाइव ॾिसो, लाइव प्रोग्राम करण जे लाइ बि खपंदो आहे, त लाइव प्रोग्राम था कयूं, थोरो मतिलबु ग़लती जी गुंजाइश न आहे, त ॻाइणु त अञा वधीक मतिलबु ॾुखियो हूंदो आहे, त तव्हां अॻिते पोइते अदायगी कयो, गले में कुझु थी वञे। मक़सदु इहो बि हिकिड़ी कला आहे, या बि हिकिड़ो आर्ट आहे, इहो बि हिकिड़ी कुदरत जी वाक़ई में महिरबानी हूंदी आहे उन माण्हू ते। ऐं हिकिड़ी ॻाल्हि आहे त बाक़ी कुदरत जा रंग हूंदा आहिनि, जीअं जिसका काम उसी को साजे। हा बिल्कुलु सही, जंहिंजो कमु आहे। ऐं जीअं थोरी देरि पहिरियां हिकिड़े कॉलर असांखे नालो बि चयो त प्रोग्राम जो थोरो चेंज कयो, धरती जा रंग, वाक़ई रंग आहिनि। ॾिसो न, हिकिड़ो कलाकार असां वटि अचे थो, उहो खोड़ सारा रंग विखेरे थो। हाणे जिगर भाउ आयो, हिकिड़ो त कलाम न चयो अथसि न, खोड़ चयो अथसि, मतिलबु उर्दू सिंधी मिक्स जेको बि आहे, छो जो उर्दू बि असांजी पंहिंजी ई ॿोली आहे, त हर कंहिंखे ख़ुशि रखिणो आहे हिननि खे, त हीअ आहिनि रंग विखेरण वारा। जेको आहे मुस्कुराहट कंहिंखे तव्हां ॾींदा 5 मिंटनि जे लाइ बि, त उहा वॾी ॻाल्हि हूंदी आहे। ऐं हीउ दौरु अहिड़ो आहे त हर को तकलीफ़ ॾियण जो पोयां हूंदो आहे। ऐं हिन दौर में ॾिसो न त हर माण्हू तकलीफ़ में आहे। बिल्कुलु, इहो दुनिया ते बि न आहे दादा, हिनखे दुनिया घणी आहे त हे तकलीफ़ में न हूंदो, पर जंहिंखे जेतिरी घणी दुनिया आहे उनखे घणी तकलीफ़ आहे। हा, उन सां ऐं हर माण्हू वॾो परेशान आहे। पोइ हे जेको आहे झटि सवा माना हिकिड़ो इंजॉय माण्हू करे थो, त दुनिया पंहिंजी खां उन खां गमन खां परेशान खां निकिरी हिकिड़ी ख़ुशी जे माहौल में अचे थो, उहो जेतिरा मिंट आहे उहो माण्हू सुकून वठे थो। बिल्कुलु, माना पंहिंजो रूह जेको आहे उहो थो करे। सो बहरहाल कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी अदा, केरु किथां खां? बशीर बजीर मिठी खां। जी बशीर भाउ, कीअं आहियो? ठीकु ठाक? शुक्र अल्लाह जो, तव्हां ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? अल्लाह जो शुक्र, मां बिल्कुलु ठीकु। तव्हांजे साम्हूं प्रोग्राम ॾिसो पिया? शुक्र अलहमदुलिल्लाह, तव्हांजे प्रोग्राम में असां ॾिसंदा आहियूं, तव्हांजूं ख़बरूं हर चैनल असां ॾिसंदा वेही तव्हांजो। महिरबानी महिरबानी भाउ, तव्हांजी वॾी महिरबानी। छा चवणु चाहींदा? असां बकरी चाढ़ींदा आहियूं ॻोठ में। अच्छा, चवणु छा चाहींदो प्रोग्राम जे हवाले सां? का फरमाइश आहे? जी जी, फरमाइश आहे का? हा बसि तव्हां प्रोग्राम ॾिठो तो, नंबर मिलाए ॻाल्हायो।
चलो महिरबानी, वॾी महिरबानी तव्हांजी भाउ कॉल करण जे लाइ, ऐं ईअं ई कॉल कंदा रहो। अच्छा, इहा बि हिकिड़ी जेको आहे न अचीवमेंट हूंदी आहे माण्हू जी, त तव्हां जेको कमु कयो था उहो अॻिले ताईं जेका तव्हांजी हिकिड़ो मक़सदु आहे अॻिले ताईं उहो वाक़ई में पहुचे थो। सो बहरहाल प्रोग्राम खे जेको आहे अॼु थोरो जेको आहे जल्दी टाइम थी वियो ख़तमु करण जो, सो ख़तमु कंदासीं। ऐं जग जलाल भाउ तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं तव्हां आयो ऐं उस्मा वटि टाइम बि थोरो घटि ई हुयो, पर वरी तव्हां टाइम ॾिनो, तव्हांजे लाइ वॾी महिरबानी। नेक्स्ट टाइम वरी इंशाल्लाह ज़रूरु मिलंदासीं। मज़ो आयो? तमामु घणो मज़ो आयो। हिन चैनल ते मां जॾहिं बि अचां थी ऐं तव्हांखे वॾी मुबारकबाद पेश थी कयां, तव्हांजो सेकंड प्रोग्राम आहे माशाल्लाह, तव्हांखे तरक़ी ॾे। आमीन आमीन। जॾहिं बि हिन चैनल ते अचां थी मूंखे तमामु इलाही पंहिंजे घर जो माहौल लॻो। बिल्कुलु बिल्कुलु ईअं हूंदो आहे। ऐं जेको आहे तव्हांजी बि हिकु दफ़ो वरी महिरबानी। तव्हांखे सुठो लॻो? तव्हां त असांखे त एंजॉय करायो, पाण बि एंजॉय कयो। असांखे त घणो करायो। वॾी महिरबानी भाउ, इंशाल्लाह वरी मिलंदासीं। असांजा पंहिंजा चैनल आहिनि, चैनल आहिनि त असां बि आहियूं। बिल्कुलु, ये चैनल न हूंदा त असां त पोइ को बि फनकार या अदाकार त ज़ाहिर ई नथो थी सघे। बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। सो बहरहाल प्रोग्राम खे वाइंड अप जी तरफ़ वठी वेंदासीं ऐं मोकिलाणी न आहे। वरी जेको आहे नेक्स्ट सूमर ऐं अंगारे ते शाम जो 4 खां 6 वॻे ताईं तव्हां सां लाइव हूंदासीं म्यूज़िक मास्टर प्रोग्राम में, तव्हांजो पंहिंजो फेवरेट। ऐं नाले ते थोरो गौर कंदासीं, ॾिसंदासीं त अॻियां छा थो थिए। सो बहरहाल वॾी महिरबानी जिन कॉल कई ऐं जिन जी कॉल न लॻी सघी उन्हनि जी वॾी महिरबानी। सूमर ताईं वरी जेको आहे पंहिंजे दुआउनि में यादि रखिजो। सूमर ऐं अंगारो असांजो 2 ॾींहं प्रोग्राम हूंदा, 4 खां 6 वॻे ताईं लाइव हूंदा तव्हां सां। सो बहरहाल दुआ में यादि रखिजो, मोकिलाइणी न आहे। अल्लाह हाफ़िज़, बाय बाय।